या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हरे वक्त हरे घड़ी रब करीम जा लखी करोड़ एहसान पर वडे में वडो अल्लाह जी ज़ात जो एहसान जो तव्हां असां जे सुखे महबूब मदीने जो साईं अता कई। जे महबूब जे लाइ नबी पैगंबर वीसों बिना दे आखिरी ज़माने जा काश इन महबूब जे ज़माने में अचो इन महबूब जी साईं ज़ियारत कयो तव्हां असां उन महबूब करीम ॾिठो बि न आहे पोइ बि उन दिलबर ते ईमान यकीन रखी असांजो महबूब हयात नबी या ज़िंदा नबी या हितों सॾ करे हज़ारे गाल मदीनो परे आ पर हितों सॾ करे ढोल भरे दे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे वो असांजो महबूब हो अगर गरीब आयो वॾा खुश नसीब आयो अगर जे गरीब आयो वॾा खुश नसीब आयो अगर जे गरीब आयो वॾा खुश नसीब आयो अगर जे गरीब आयो वॾा खुश नसीब आयो असां जे रसूल झगड़ो न कंहिंजो रसूल अगर जे गरीब आयो वॾा खुश नसीब आयो अगर जे गरीब आयो वॾा खुश नसीब आयो अगर जे गरीब आयो वॾा खुश नसीब आयो असां जे रसूल झगड़ो न कंहिंजो रसूल अगर जे गरीब आयो वॾा खुश नसीब आयो ओ भली आयो मोहम्मद असां तुंहिंजे भाग में गुनहगार सभु खयाई वठी तुंहिंजी बाग में है भली आयो मोहम्मद असां तुंहिंजे भाग में गुनहगार सभु खयाई वठी तुंहिंजी बाग में ओ ॾोहारनि जा ॾोह रुगो ॾींहं राति रोवण ॾोहारनि जा ॾोह धोइण रुगो ॾींहं राति रोवण असुल खां इहो असांजे नबीअ जो असूल अगर जे गरीब आयो वॾा खुश नसीब जेकॾहिं इहे अल्फाज़ मूंसां गॾिजी चवंदो त कहिड़ो मज़ो थी वेंदो लोइन मां हथु कढो वात तो बि लोइन लायो हथ मथे खणी चओ अल्लाह जो शुक्र कयो जो रब करीम तव्हां सां गॾु महबूब अता कयो हथ मथे खणी चओ अल्लाह तुम्ही हथ फेरा भरे ओ अगर जे गरीब आयो वॾा खुश नसीब आयो अगर जे गरीब आयो वॾा खुश नसीब आयो अगर जे गरीब नसीब ओ सभिनि खे संभाले सोहणो तो सीने शरीफ में हुरे खैर जो दुआओं मदीने शरीफ में है सभिनि खे संभाले सोहणो तो सीने शरीफ में हुरे खैर में सजण अण ॾिठे सदके सजण अण ॾिठे सदके उम्मत मिठे जे सदके इलाही अज़ाब के
नसीब आया हो इसम अरशद दस अहमद अली मोहम्मद ज़मीन ते रहमत अमीन थे आशिकन में गणने अदब करता है बचड़नी इस आशिकन में गणने बिना इश्क जे मगे सरा जिंदगी फजूल अगर जे गरीब हो बड़ा खुश नसीब